पैसो दौलत घर माल मिल्कियत दुनिया में जेका मौजूद शइ आहे खाधो ताम ज़िक्र पैसो माल कारोबार तिजारत बनी बारो जाम शइ आहे हर शइ ईंदी वेंदी पर ज़िंदगी अहिड़ी शइ आहे जेका इंसान जीअं जीअं गुज़रंदी थी वञे तीअं तीअं ख़तमु थींदी थी वञे इंसान ॾींहों ॾींहुं पंहिंजे मौत जे क़रीब थींदो थो वञे फना ॾे वधंदो थो वञे पियो इंसान जी ज़िंदगी आहे के बाक़ी ॾींहं वञी बचाए ख़बर न आहे सुभाणे ताईं असां जहिड़ा हूंदासीं अलाए कोन हूंदासीं अलाए रमज़ान ख़तमु थींदी अखियुनि सां ॾिसंदासीं अलाए कोन ॾिसंदासीं अलाए ईद उल फितर जो ॾियारो असांजे नसीब में लिखियलु आहे अलाए कोन्हे को लिखियलु कंहिंखे यकीन न आहे हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सोबत में वेठा हुआसीं असर नमाज़ पढ़ी हबीब जी दरबार में वेठा हुआसीं पोइ जबल आहे मदीना मुनव्वरा में जंहिंखे सॾींदा आहिनि क़ैक़आन हीअं सिज लही अचे जबल क़ैक़आन जबल जे साम्हूं अचे बीठो साईं करीम साहिब बीठो यानी सिज लहण वारो हुयो हबीब ने फरमाया मा आमारुकुम फी आमारि मन मदा इल्ला कमा बकिय मिन अन्नार फीमा मदा मिनहु ॿुधो मुंहिंजी उम्मत हिन उम्मत जूं उम्रियूं गुज़रियल उम्मतुनि जे मुक़ाबले में इहे आहिनि जीअं सॼो ॾींहुं गुज़री वियो बाक़ी जेको ॾींहं जो हिसो बचियो आहे असांजी उमिरि इन बाक़ी ॾिहाड़े जे बराबरि बची आहे यानी कि बाक़ी हुननि जूं उमिरियूं वॾियूं हुयूं गुज़रियल उम्मतुनि जी ज़िंदगी वॾी हुई फ़िकी हयाती हुई सालनि जा साल ज़िंदगी गुज़ारींदा हुया हीअ उमिरि ईअं आहे जीअं सॼो ॾींहुं गुज़री वञे बाक़ी टेपरी खां पोइ जो वक़्तु हूंदो आहे असांजी उमिरि एतिरी आहे हबीबन करीमन फरमाया वला इन मसला आजालिकुम फी आजालिल उम्मम क़ब्लकुम ॿुधो बेशक गुज़रियल उम्मतुनि जे मुक़ाबले में तव्हांजूं उम्मतूं तव्हांजूं उमिरियूं ईअं आहिनि कमा बैन सलातिल असर इला मुग़रिबि अश-शम्स मदीने वारे साईं फरमायो जीअं टे पहरी ऐं सिज लहण जे विच वारो वक़्तु हूंदो आहे असर नमाज़ पढ़ी ऐं उन खां बाद में सिज लहण जो इंतज़ार मग़रिब नमाज़ जो मग़रिब ऐं टे पहरी जे विच में जेतिरो वक़्तु आहे तव्हांजी उमिरि उन गुज़रियल उम्मतुनि जे मुक़ाबले में एतिरी आहे अक़ल उम्मती लल्लज़ीन यबलुगून सब्ईन मुंहिंजी उम्मत मां तमामु थोरा मुंहिंजा उम्मती तमामु घटि उम्मती 70 सालनि जी उमिरि खे पहुचंदा 70 सालनि खे ऐं वाक़ियत हक़ीक़त आहे असां मां हिते रोज़न घणी उमिरि आहे ॿार हिकिड़ो पियो आहे बाक़ी हेॾे पोयां बसि आहे 70 साल बहुमन करीबन फरमाया आमार उम्मती मा बैन 60 इला 70 व अक़ल्लुहुम मन यजूज़ ज़ालिक मुंहिंजी उम्मत जूं उमिरियूं 60 सालनि खां 70 सालनि जे विच में हूंदियूं उन्हनि मां के घटि हूंदा तमामु थोरा हूंदा जेके 70 सालनि जी उमिरि ते पहुचंदा न त 70 सालनि खां अॻु में उन्हनि खे मौत थींदी दो के क़ब्र जा महिमान बणी थींदा अअज़र अल्लाहु इला इब्राहिम अख़र अजलहु हत्ता बल्लगहु 60 सना अल्लाह ताला माण्हू जे उज़ुर जे सिलसिले में हुज्जत खे मुकम्मल करे छॾींदो आहे जंहिंजी उमिरि खे जंहिंजे मौत खे अल्लाह एतिरो मुअख़र कयो जो वञी 60 सालनि जी उमिरि ते पहुतो जे 60 सालनि ते पहुची वियो मतिलबु आहे उहो ज़िंदगी पंहिंजी पूरी करे चुको उनजी हयाती मुकम्मल थी वई हाणे ख़तमु थी वई हाणे केॾी महिल मौत अची वई मदीने वारे साईं फरमाया अल्लाह ताला जा मोहलत मुकम्मल करे छॾी हाणे बि इस्तिग़फ़ार न करे 60 सालनि खां कांटो मथे चढ़ी वियो साल मथे अल्लाह ताला जी हुज्जत ख़तम थी वई आहे हाणे जे गुनाह कंदो हाणे अल्लाह जो नंबर ऐं कहर जो हक़दार बणायो वेठो इज़ा बलग़ रजुल मिन उम्मती 60 सनतन मुंहिंजी उम्मत मां जॾहिं को माण्हू 60 सालनि जी उमिरि खे पहुचे थो त फ़क़त अअज़र अल्लाहु इलैहि मिनल उम्रि त पोइ अल्लाह ताला उन माण्हू जे गुज़र में हुज्जत खे मुकम्मल करे छॾींदो हाणे उनजी जो गुनाह क़बूल न थी वई 60 सालनि खां मथे थी वञे हाणे उनजी ख़ता क़बूल न थी वई हाणे उनखे घुरिजे त ॾींहों ॾींहुं अल्लाह ॾे घणो रुजू करे घणी माफ़ी वठे घणो इस्तिग़फ़ार करे थी सके तो मौत अची वञे अॼु जे सुभाणे अची मुंहिंजा दोस्तो जेके अल्लाह ताला ज़िंदगी ॾिनी आहे त इहा ॿिहामण वारी आहे मौत अचण वारो आहे वक़्तु भरियो वेठो आहे असांखे घुरिजे आख़िरत जी तयारी में ईअं न त 60 सालनि जो इंतज़ारु कयूं
60 साल में पहुंचण ते इंतजाम की को सामल साले के को तो बनाए मौत जवानी ना ॾिसंदो मौत इंसान जी हयाती ना ॾिसंदो इन जे करे जेका अल्लाह ताला ज़िंदगी ॾिनी आहे सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जंहिंजी उमिरि वॾी हुजे ऐं अमल घणा भलो जंहिंजी उमिरि वॾी आहे पर उन पंहिंजी वॾी उमिरि में पंहिंजे अल्लाह खे घणो यादि कयो शाम जो ॾियारो थींदो न त इंसान जे ख़ैर शर जे अमल खे तोड़ियो वियो ईअं न त हिन जा अमल घणा आहिनि ऐं गुनाह हुजनि ई न त पोइ जन गुनाह हूंदा हथी खां ख़तमु थी वियो क़यामत में इहो ॾिठो वेंदो त कंहिंजा गुनाह घणा आहिनि या अमल घणा आहिनि जंहिंजा अमल घणा हूंदा उनखे जन्नत में माणियो वेंदो जंहिंजा गुनाह घणा हूंदा जन्नत में इन जे करे घणा अमल कयो ख़तमु थी थियूं वञनि उन खां फौरन तौबा थियो उमिरि में जेकॾहिं बरकत पइजी वई आहे अल्लाह ताला महिरबानी कई आहे त उनजो क़दुरु कयो ज़िंदगी जो क़दुरदान औलाद खे हयाती जा लम्हा ॾिना आहिनि लम्हे लम्हे जो क़दुरु कयो सिलसिला कयो निमाज़ पढ़ो पीवा जी ख़िदमत कयो वालिदैन जो चयो वञो जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे त मुस्लमान जी मदद कयो कंहिंजी दिलि आहे इताअत मुस्तफा की जिंदगी गुजारियो लजपाल जा फरमान जी तुम फौरन अमल की कोशिश कयो जिंदगी अल्लाह की मोहब्बत में गुजारियो मुस्तफा की मोहब्बत में गुजारियो पंजन जे लाइ खैर ख्वाह बणिजो परावन जे लाइ भला बणिजो पंहिंजी ज़िंदगी जा खैर ख्वाह बणिजो पंहिंजे लाइ अमल कयो ॿियनि जे लाइ अमल कयो इहा ज़िंदगी भली आहे जेका ख़ैर अल्लाह ताला असांखे पंहिंजी हयाती जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ज़िंदगी जा लम्हा अल्लाह शाह पंहिंजे इत्तिबा इताअत मुस्तफा करीम जे मोहब्बत में गुज़ारने की तौफ़ीक़ अल्लाह आमीन।